अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छा मंठार हाणे सिकंदर खान ऐं रावल खान मथा हमलो करे उन्हनि खे मारे छॾींदो। छा मुराद हाणे रस बालाजी खान जे चवण शेर दिल मथा हमलो कंदो। छा शेर दिल ऐं मल्हार छा हाणे हाकिम खान खे मारे छॾींदा। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन कराए हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मंठार जेको आहे कावड़ जे निकिरंदो। जीअं उहो वरियल खान जे ॻोठ में दाख़िल थींदो त रावल खान सिकंदर खान उन में गस में गड़ंदा। पोइ उन्हनि सां जहिड़ो थी पवंदो ऐं पोइ हू मंठार खे ज़ख़्मी करे विझंदा। मंठार खे ज़ख़्मी करे ऐं उनखे मारे विझंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे मुराद खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। मुराद खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हाल ई फ़िलहाल इन शेर दिल सां झेड़ो कर। अगरि जेकॾहिं तो शेर दिल खे का नुक़सान पहुचाइण में कामयाब थी विया त पोइ मां तोखे वॾा कम बि ॾसींदुसि ऐं पोइ मां तोखे गुलनि जा हार पाराईंदुसि जो पोइ तूं मुंहिंजे वॾे दुश्मन खे मारींदे। मुराद चवंदो त हारिस बालाजी खान रुॻो हिकु चकर इहो शेर दिल मुंहिंजे साम्हूं अचे त पोइ ॾिसिजो मां इनखे कीअं थो पूरो कयां ऐं इनखे कहिड़ो थो सबक़ सेखारियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल ऐं मल्हार जेको आहे पंहिंजो पाण में सलाह करे ऐं रस बालाजी खान जी हवेली मथां हमलो कंदा। जॾहिं हू रस बालाजी खान जी हवेली मथां हमलो कंदा त पोइ हुते रस बालाजी खान मौजूदु न हूंदो ऐं हुते जा बॉडीगार्ड हूंदा। बहरहाल हुते हाकिम खान बि मौजूदु हूंदो ऐं पोइ शेर दिल उन खे सीने ते लत ॾेई उनजे मथां गोली हलाए छॾींदो। मतिलबु त उनखे पूरो करे ईंदो ऐं पोइ रस बालाजी खान खे ख़बर पवंदी त शेर दिल जेको आहे उनजी हवेली मथां हमलो कयो त पोइ हू हवेली में पहुची वेंदो ऐं हाकिम खान जो लाश खणंदो। जॾहिं हू हाकिम खान जो लाश खणंदो त पोइ उनजा होश ख़ता थी वेंदा ऐं पोइ हू झेड़े ते लही पवंदो ऐं पोइ हू मजबूर थी करे पोइ शेर दिल ऐं मल्हार मथां हमलो करे पुलिस बि उन सां गॾु वठी वञी करे ऐं उन्हनि खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल हू उनजे हमले मां करे बि न मरंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरियल खान जेको आहे सिकंदर खान ऐं रावल खान खे चवंदो त पुट तव्हां इहो सुठो कमु कयो। अगरि जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो आहे मंठार खे न मारियो आहे त पोइ मुंहिंजी दिलि बि न ठरे हा। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी आहे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।